बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, एक नई वीडियो साण करे अवां जो पंहिंजो मेज़बान कादिर बख्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। अॼोकी इन वीडियो में पिणु असीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन जा फ़ैसिला पेश कंदासीं। उमेद कजे थी त वीडियो खे अवां मुकमिल ॾिसंदव ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कंदव, जीअं उन्हनि जो बि ईमान ताज़ो थिए ऐं ॼाण में पिणु इज़ाफ़ो थिए। नाज़रीन, हिकु औरत हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन जी दरबार में आई ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम, जॾहिं मुंहिंजे मुड़ुस मूंखे पंहिंजे निकाह में आंदो हो त उन वक़्तु आउं नौजवान, हसीन, ख़ूबसूरत ऐं दिलकश हुअसि। हिन वक़्तु उमिरि सां गॾु मुंहिंजी वही बि हली वई। घणनि ॿारनि जे ॼमण मूंखे पोढ़ो बणाए छॾियो। जिस्म में घुंज पइजी विया आहिनि। इहो ॾिसी मुंहिंजे मुड़ुस मूंखे चयो त तूं मुंहिंजी माउ जहिड़ी आहीं। सॼी ॻाल्हि ॿुधण खां पोइ पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन फरमायो त अए माई, तूं हली वञ, मूं वटि तुंहिंजे लाइ को बि हुकुम न आहे। इहो ॿुधी उहा औरत लीलाइण लॻी ऐं एलाज़ मिंथ करण लॻी त मुंहिंजी वाट कढो, मुंहिंजा नंढा नंढा ॿार आहिनि। जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस मूंखां तालुक़ टोड़ियो त पोइ इन्हनि ॿारनि जो छा थींदो? एतिरे में अल्लाह ताला जे तरफ़ां वही नाज़िल थी ऐं ही आयतूं नाज़िल कयईं। ऐं जेकी माण्हू पंहिंजे घर वारियुनि खे माउ चई वेहनि त पोइ पंहिंजे कौल सां रुजू कनि त पोइ उन्हनि खे हम बिस्तरी करण लाइ हिकु ग़ुलाम आज़ाद करणु घुर्जे। ऐं ईमान वारो, इन हुकुम सां तव्हां खे नसीहत कई वञे थी त जेकी तव्हां करियो था तंहिंखां अल्लाह ख़बरदार आहे। जेकॾहिं ग़ुलाम न मिले त उहो 2 महीना लाॻीतो रोज़ा रखे ऐं जेकॾहिं रोज़ा नथो रखी सघे त पोइ 60 मिस्किननि खे खाधो खाराए। इहो हुकुम इन लाइ आहे त तव्हां अल्लाह ताला ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन जा फर्मा बरदार थियो ऐं इहे ख़ुदा जूं हदूं आहिनि। जेको इहे हदूं उरांघींदो उन लाइ दर्दनाक अज़ाब आहे। इन्हनि आयतुनि नाज़िल थियण खां पोइ सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन उन औरत जे मुड़ुस खे पाण वटि घुरायो ऐं फरमायो त छा तूं हिकु ग़ुलाम आज़ाद करण जी ताक़त रखी सघीं थो? उन शख़्स अर्ज़ु कयो त न साईं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन फरमायो त छा तूं 2 महीना लाॻीतो रोज़ा रखी सघीं थो? उन शख़्स वराणियो त न साईं, आउं माज़ूर आहियां। तंहिंखां पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन फरमायो त छा तूं 60 मिस्किननि खे खाधो खाराए सघीं थो? उन शख़्स वराणियो त साईं, मूं वटि त कुझु बि न आहे। अहिड़ीअ तरह सां रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन उन शख़्स खे 15 साअ ॾिना ऐं हिक ॿिए शख़्स खेसि 15 साअ ॾिना। अहिड़ीअ तरह 60 मिस्किननि में खाधो विरहायो। नाज़रीन, सलमान बिन सहर, जेको सलमान बिन सहर ब्याज़ीअ जे नाले सां मशहूर आहे, हिकु ॾींहुं उन पंहिंजी ज़ाल खे चयो त तूं मुंहिंजी माउ लॻी थी तेसी ताईं जो रमज़ान जो महीनो गुज़री वञे। लेकिन अधु रमज़ान शरीफ़ मस गुज़रियो त हुन पंहिंजी ज़ाल सां हम बिस्तरी कई ऐं पोइ हुन खे निदामत थी ऐं उन खे दूर करण जे लाइ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थियो ऐं समूरी ॻाल्हि खेनि बयानु कयईं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन फरमायो त तोखे हिकु ग़ुलाम आज़ाद करणो पवंदो। सलमान वराणियो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम, मूंखे एतिरी ताक़त न आहे जो हिकु ग़ुलाम आज़ाद करे सघां। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन फरमायो त 2 महीना लाॻीतो रोज़ा रख। सलमान अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम, मूं में एतिरी ताक़त न आहे जो 2 महीना सांदह रोज़ा रखी सघां। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन फरमायो त पोइ 60 मिस्किननि खे खाधो खाराए। सलमान अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम, मूं में एतिरी बि ताक़त न आहे। तंहिंखां पोइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जन हिकु असहाबी फिरोज़ा बिन उमर खे हुकुम ॾिनो त हिन खे खजुनि जो अरक़ ॾे त जीअं ही 60 मिस्किननि में विरहाए सघे। दोस्तो, ही उहे ॻाल्हियूं आहिनि जिन में असांखे इंतहाई एहतियात जी ज़रूरत आहे। इन जे लाइ पंहिंजी ज़ाल सां कंहिं बि क़िस्म जी का बि ॻाल्हि करियो त पहिरियां इस्लाम खे ज़रूरु ॾिसो त इन मुतलिक़ इस्लाम छा थो फरमाए। हीअ वीडियो जेकॾहिं अव्हांखे पसंदि आई हुजे त ॿियनि दोस्तनि सां शेयर ज़रूरु करियो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।